सरवर साहब तव्हांजी महिरबानी। जीअं हाणे तव्हां पुछो पिया ईद जे हवाले सां, त ईद उल अज़हा जे हवाले सां असांजी सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे तरफ़ां चाइनीज़ कंपनी आहे हैंगो, जंहिंजे ताउन सां असां कमु कयूं पिया, जंहिंमें हिन वक़्तु असां जेके ईदगाह मसाजिद या ग्रेवयार्ड्स उते सफ़ाई जे हवाले सां असां ऑलरेडी कंटीजेंसी बेसिस ते अरेंजमेंट करे छॾिया आहिनि ऐं सफ़ाई सुथराई जो कमु जारी आहे। ऐं जिथे जिथे पाणी रहण जो अञा स्टोर बीठो आहे ग्राउंड से ईदगाह ग्राउंड से या उन्हनि स्पॉट ते, त उहे असां हाईलाइट कयूं पिया DMC मुदीर खे, त उन्हनि जे ताउन सां उते बि वाटरिंग मशीन्स वग़ैरह अरेंजमेंट सॼो थिए पियो ऐं उहो सॼो पाणी खां वाटर थिए पियो, हले पियो, कमु हले पियो। जीअं उतां बि पाणी निकिरी वेंदो त असां उते बि सफ़ाई जो अरेंजमेंट पंहिंजे मैन्युअल लेबर सां कराए वरितासीं। नंबर 2, हाणे जेको तव्हां ईद उल अज़हा जे हवाले सां असांखां सुवाल कयो, उन में इहो आहे त असां वटि ऑफल कलेक्शन पॉइंट्स डिस्ट्रिक्ट मलीर जे अंदरि असां 4 पॉइंट्स सेट कयूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी आहे भिटाइयाबाद, उहा UC ते राखे ॾिसंदी। ॿी आहे गोश्त मार्केट ते ऑफल कलेक्शन पॉइंट, उहा UC 10, 11 ऐं 12 टिनि यूसिन जो कलेक्शन उते नोट कयो वेंदो। ऐं टी आहे फ्यूचर मोड ते, उते UC 6 खां वठी UC 9 ताईं उनजी ऑफर कलेक्शन उते थींदी। ऐं चौथी आहे असांजी ईदगाह ग्राउंड UC 1, उते उनजे भरिसां UC 1 खां वठी UC 5 ताईं उहे पॉइंट्स असां उते कलेक्शन कंदासीं, जिते असांजा लोडर ऐं डंपर बीठा हूंदा, उहे उतां वरी खणी करे कलेक्शन थियण खां बाद में GTS पॉइंट आहे असांजी शराफ़ी में UC 9 में, जिते असां पंहिंजे उन्हनि खे डिस्पोज़ कंदासीं। उहे डिस्पोजल पॉइंट्स असां उते 2 रखियूं आहिनि, हिकिड़ी GTS शराफ़ी जे अंदरि आहे ऐं हिकिड़ी उनजी आउटसाइड हिकिड़ी लैंड आहे उन में, त जंहिंमें असांजा तक़रीबन ईद जे डेज़ में 600 वर्कर हूंदा, जेके 600 वर्कर ऐं प्लस में 70 वर्कर हूंदा जेके गाॾियुनि ते, जेके उन्हनि खे डोर टू डोर कलेक्शन थींदी, किथां स्टेट्स मां कलेक्शन थींदी या उन कलेक्शन पॉइंट्स ते जेकॾहिं थी वियो त उतां कलेक्शन थींदी, उहो वरी पोइ GTS पॉइंट ते शिफ्ट कया वेंदा। उन में तक़रीबन जेको आहे 209 सुज़ुकियूं जेके हायर कयल आहिनि, जेके उन्हनि खे एरिया वाइज़ कलेक्शन थींदी, UCs वाइज़ उहे कलेक्शन करे ऐं उन्हनि पॉइंट्स ते उते पहुचाईंदा, उतां खां पोइ डिस्पोजल साइड ते खणी वेंदा। ठीकु आहे।